तोखे चयो त घर जा कमकार कजां, बुहारी थां उते पिया आहिनि, तूं वेठी किताब थी पढ़ी। हल त मां तोखे सबक थो सेखारियां। बाबा साईं अल्लाह के मने मुंहिंजा वार था पटी चढ़े, ॾाढो सूर थो थिए बाबा साईं। मूंसां ज़बान थी हणी? अलाह खां हिकु पुटु घुरियो हो, पर अलाह हीअ धीअ ॾेई छॾी। पुटु घर जी नेमत हूंदी आहे। बाबा हाँ, पुटु भले घर जी नेमत छो न हुजनि, पर बाबा धीअ बि घर जी नेमत हूंदियूं आहिनि। घर जा कमकार चङी तरह सिखी वठ। तुंहिंजी शादी कराइण लाइ छोकिरो ॾिसी छॾियो आहे। बाबा साईं पहिरीं मूंखे ॾिसी वठ, बाबा साईं पंहिंजी धीअ खे ॾिसी वठ, मुंहिंजी उमिरि ई छा आहे बाबा साईं। मूंसां घणी बक बक थी करीं? केतिरी उमिरि तोखे खपे? जेको करणो अथई सावरनि ॾे वञी कजां। बाबा मां पढ़ी करे कुझु करण थी चाहियां। बाबा अलाह के पढ़ी मां पंहिंजे पेरनि ते बीहण थी चाहियां, मूंखे कुझु करणो आहे। पेरनि ते बीहण से तुंहिंजा पेर ई हिते मां भञी थो छॾियां। शुक्र करजो अञा तूं ज़िंदा आहीं। तोखे नंढे हूंदे ई घुटो ॾेई मारे छॾियां त अॼु उहा बक बक न ॿुधां। बाबा ताना हणी हणी त तूं अम्मा खे मारियो छॾियो, न कंहिंखे मारींदे। मूंसां ज़बान थी हणी? न बाबा न न न बाबा न। हाल मुंहिंजा केर ॿुधंदो, केर आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केर ॿुधंदो, केर आ मुंहिंजो हिते, केर आ मुंहिंजो हिते। हाल मुंहिंजा केर ॿुधंदो, केर आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केर ॿुधंदो, केर आ मुंहिंजो हिते, हो केर आ मुंहिंजो कन खोले ॿुध छॾ छोरी। घर में तुंहिंजी माउ जी हिक न हली, तुंहिंजी छा हलंदी? जेका ज़बान हणी अथई हिते हणी वठ, सावरनि में न हणजां, न त तोखे ज़िंदा साड़े छॾींदई। किताबनि जो कीड़ो तुंहिंजे दिमाग़ में घणो ई पैदा थी वियो आहे। उहे किताब, उहे डिग्रियूं किथे आहिनि? इहे डिग्रियूं किताब सभु छोकिरनि जे हथ में सुठा लॻंदा आहिनि। छोकिरियुनि जे हथ में मेहंदी सुठी लॻंदी आहे, सम्झी? ही किताब तुंहिंजो अॼु मां सभु फाड़े छॾींदुसि, तमामु करे छॾींदुसि। न बाबा न न न मुझे किताब न पढ़ियो, न बाबा मुझे किताब न पढ़ियो, अल्लाह की मनी मुझे किताब न पढ़ियो। घणी थी वई तुंहिंजी पढ़ाई। सुबुह थिए त मां तुंहिंजो बंदोबस्तु कयां थो। वॾेरा साईं अस्सलाम वालेकुम। हा वॾेरा साईं मां ठीकु आहियां। हा मुंहिंजी धीअ जो रिश्तो पको करे छॾियो। छोरीअ जा हथ ॻाढ़ा करण जो टाइम अची वियो आहे। बाबा मूंखे शादी न आहे करणी। बाबा मां पढ़ी लिखी कुझु थियण थी चाहियां। बाबा साईं मूंखे न आहे करणी शादी। छोरी कुझु पढ़णो अथई त पढ़, पर सॼी उमिरि पीउ जी छातीअ ते मुंहुं ॾरींदीअ छा? ॾिस शादी त तुंहिंजी थींदी, सुभाणे जो सुभाणे तुंहिंजी शादी थींदी। छो पे अहिड़ियूं धीअर अमां, छो पे अहिड़ियूं धीअर अमां, धीअर परायो धण अथेड़ी अमां। इन घर में रहण खां बहितर आहे त शुद्ध मां भॼी वञां। मूंखे इन घर में न आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। दोस्त तूं त शराब पी पी पंहिंजी ज़िंदगी ख़राब करे छॾी। हिकु धीउ हुई, उहा बि तोखे छॾे भॼी वई। तोखे त अल्लाह जो शुक्र अदा करणु घुर्जे जंहिं तोखे मौत जे मुंहं मां बचायो आहे। हा अच्छा डॉक्टर साहब छा चयो अदा? अरे डॉक्टर साहब न, डॉक्टर साहिबा।
डॉक्टर साहिबा छा मतिलबु दोस्त? अड़े हू ॾिस अची वई डॉक्टर साहिबा बि। डॉक्टर साहिबा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी जान बचाई। मां ग़रीब माण्हू तव्हांखे बदिले में छा थो ॾेई सघां? बाबा साईं तव्हां न सुञातो जंहिंजे लाइ तव्हां चिल ऐं घोट खां सवाइ कुझु न सोचियो हुयो। गुडी मुंहिंजी धीअ गुडी आई तूं? हा उहा ई गुडी जंहिंजा हथ ॻाढ़ा करे सॼी ज़िंदगी कारी करण पचायो बाबा। गुडी मुंहिंजी धीअ गुडी मूंखे माफ़ करे छॾ पुटु। न बाबा न, मां त तव्हांजो एहसान अदा कयो आहे। यादि अथव न बाबा मुंहिंजो एहसान जेको नंढे हूंदे तव्हां मूं ते कयो हुयो, जो ॼमंदे तव्हां मूंखे घुटो ॾेई न मारियो। तव्हांजो उहो ई वॾो एहसान आहे मूं ते बाबा। गुडी मूंखे माफ़ कर पुटु, मुंहिंजी धीअ मां तुंहिंजो गुनाहगार आहियां। एहसान त मां तुंहिंजो मञा जो तव्हां मूंखे हिकु नई ज़िंदगी ॾिनी। धीअ ऐं पुट में फ़र्क़ु करणु, हिक खे पढ़ाइणु ॿिए खे न पढ़ाइणु, समाज जो उहो हिकु वॾो ॾोह आहे बाबा। तो जहिड़ी धीअ जा मां एहसान थो मञा, जंहिं सॼी उमिरि मूंखां कुझु न घुरियो त सिर्फ़ु बराबरी करण जो दर्जो घुरियो। मां हिते वेठल पर जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुचे थो उहे सभु पंहिंजे पाण सां वाइदो करियो त धीअ हुजे या पुटु ॿिन्हिनि खे बराबरी जो दर्जो ॾियणो आहे। ऐं नंढी उमिरि में शादी कराइणु शरई ऐं कानूनी ॾोह बि आहे। उन शादीअ जा नतीजा बि सुठा न ईंदा आहिनि। बहितर आहे त उन्हनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ियो वञे। चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो फर्द पढ़ियो, औरत पढ़ी सॼो घर पढ़ियो, इल्मु पेरायो सिंध सवार। धीअ गुडी तूं मुंहिंजी धीअ न पर पुटु आहीं। मां अलाह खां हरू भरू पुटु पियो घुरियां। धीअर बि पुटु हूंदियूं आहिनि। हिन वॾेरनि जागीरदारनि कामूरनि सिंधी क़ौम जी नंढी सोच खे तब्दील करे धाड़ेल कल्चर कारोकारी कल्चर धीअ धिके छॾियो आहे। मां हिन क़ौम खे अपील कंदुसि त अगरि हिननि ॿुधी हरकतुनि मां पाण खे कढणो आहे त उन्हनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़णो आहे। दुनिया जी क़ौमुनि सां बराबरी तॾहिं करे सघूं था जॾहिं इल्मु पिराईंदासीं ऐं सिंध संवारींदासीं। अलाह असां सभिनीनि खे सिंधियुनि खे आबाद ऐं शाद रखे। सदा सिंधुअ जी छोली मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जीअं सिंध जिए सिंध वारा जियनि, सिंध टोपी अजरक वारा जियनि। जीअं सिंध जिए सिंध वारा जियनि, सिंध टोपी